कुंभ थाणे जी हद ॻोठ इरशाद अली गोपांग में गोपांग बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में संगावती मामले तां जहिड़ो केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। पंहिंजी बिरादरी जे बासरनि माण्हुनि जंहिंमें हिदायत अली, ज़मीर हुसैन, इरफान अली, महताब अली, गुलाम रज़ा, मोहम्मद अली, ज़फ़र, गफ़ार ऐं ॿियनि असां मथां कुहाड़ियुनि जा वार करे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मियुनि में नवाज़ अली, ख़ादम हुसैन, वल्दा मीर बख्श, मिसमात गुजर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां ग़रीब मिसकिन आहियूं। सुबुह जो सवेर असांजे घरनि ते कुहाड़ियुनि लठियुनि सां हमिलो करे ॾिनो, जंहिंमें असांखे सख़्तु ज़ख़्मी कयो वियो। असां हिन महिल ताईं असांखे मौतमार धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। कुंभ पुलिस बि बासरनि सां बिट बणियल आहे। हिन महिल ताईं हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे। असांजी हिकु औरत मिसमात ज़रीना, जेका गणती जोगी हालत गंबट गिम्स हॉस्पिटल रिफर कयो वियो आहे। असां IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो था कयूं त जल्द खां जल्द नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। हमलो कंदड़ जवाबदारनि मथां केस दाख़िल करे फौरी तौर ते गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। चक्कर हुयो उन्हीं ते असांजे घर वेठे हला करे अची धक आहियूं। ज़मीर, हिदायत, इरफान, महताब, गुलाम रज़ा, मोहम्मद अली, ज़फ़र, गफ़ार ऐं उहे अस्पताल हिकिड़ो न अस्पताल आहे जेको सीरियस आहे। तव्हां ॾिनी आहे, असां NC कराया आहियूं। किथे? कुंभ थाणे ते चवंदा त अमल कंदासीं। तव्हांजो छा असांजो मुतालबो आहे साईं, इहे माण्हू बचजनि। जेके ई माण्हू आहिनि, ज़मीर आहे, हिदायत आहे, महताब आहे, इरफान आहे, सभई इहे 7-8 माण्हू 10 बचजनि साईं। घर वेठे हला करे असांखे धक आहियूं, निंड पिया हुयासीं असां। इंसाफ़ करे, असां ज़ुल्म थियल आहे साईं, असां सां नाहक थियल आहे। असांजे घर वेठे अची धक आया अथऊं। इंसाफ़ कयो, असांजो इंसाफ़ करे हुकूमत असांजो। इहे माण्हू बचजनि। IG साहिब खे असांजी अपील आहे कि इहे माण्हू बचजनि। अञा ताईं धमकियूं था ॾियनि, जे तव्हां चुप न करे वेंदव तव्हांखे उफट मारींदासीं। हाणे असां सां ज़ुल्म आहे थियल, नाहक थियल आहे, मूंसां ज़ुल्म इन्हनि कयो। ॾुआरी माण्हू घुराए रहा आहे तो ज़मीर हथियार पिया अथव, खोड़ा चयो जे चुप न कंदव ऐं केस कंदव मूं ते मां तव्हांखे मारींदुमि, उफट मारींदुमि, घर में घिरी मारींदोमांव। हाणे असां बेआरामी आहियूं राति जो, असांखे आराम कोन्हे को। भाउ मूंसां ज़ुल्म करायो आहे, मुंहिंजा बच्चा कोहराया अथसि अची। अबा संगावत जो चकर हुयो, मुंहिंजे भाउ सां हुयो, मुंहिंजी मिठी भाउ सां हुई, भाउ मीर मोहम्मद जी। उन सां संगावत जे चकर जे करे सुबुह जो अची असांजे सुतनि बचनि मुंहिंजनि खे अची धक आहियूं। भाउ मूंसां ज़ुल्म करायो आहे, नाहक करायो आहे। सॼा पंहिंजा पुट वठी अची मुंहिंजी औरतुनि खे धक, मुंहिंजे पुटनि खे धक, असां सां ज़ुल्म भाउ करायो आहे। फलाणा इहे माण्हू ज़मीर, हिदायत, महताब, इरफान, गुलाम रज़ा, कामरान ऐं अॿे खे चवां ज़फ़र,